औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है त ख़ुश हूंदा, आबाद हूंदा। दोस्तों, अॼु थोरो हक़ ऐं नाहक़ जी ॻाल्हि कंदासीं। दोस्तों, अक्सर जेको आहे सो पाण वटि कई अहिड़ा वाक़िया थींदा रहनि पिया जो त हक़ तलाफ़ी जेका आहे सा उहा वधंदी पई वञे ऐं माण्हू जेको आहे सो हर को हवस ऐं हर्स में जेको आहे सो हक़ तलाफ़ी जेका आहे सा कंदो रहे थो। अक्सर पाण वटि जेको सो रोडनि रस्तनि ते जेको सो इहो अक्सर ॾिसण में अचे थो। शहर जी जेका गलियूं आहिनि या शहरनि जा जेके रोड हूंदा आहिनि उन्हनि ते जेको आहे सो तजाज़ात जेके आहिनि जेको हींअर ऑपरेशन बि थिया आहिनि उन में ऐं पोइ बि ॾींहं ॾींहुं जेको आहे सो वधंदो अचे पियो। पर इहो जेको आहे सो हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जेको इंसान जी जेका हिलाल जी जेका रोज़ी आहे उनखे हराम करे छॾे। इहे हिकिड़ी सोचण जूं ॻाल्हियूं आहिनि, नंढड़ियूं हिकिड़ियूं शयूं आहिनि जेके पाण नोटिस कोन कंदा आहियूं, पर उहे जेके आहिनि पाण जे लाइ वॾियूं जेके आहिनि हानिकार नुक़सानकार जेके आहिनि थियनि थियूं। कंहिंजा या 155 रुपया हूंदा आहिनि पंहिंजे, त पाण हुनजा 150 रुपया ॾींदासीं, 5 रुपया पाण उनखे कोन ॾींदासीं। अक्सर पिलस में जेके पैसा हूंदा आहिनि उहे अक्सर ॾियण वारो कोन ॾींदो आहे। इहो अक्सर जाइनि ते मूं ॾिठो आहे। इहो ग़लति आहे। इहे हिकिड़ा नंढड़ा अमल आहिनि जेके पाण खे नोटिस में कोन था अचनि, पर इन्हनि जा नुक़सान जेके आहिनि तमामु घणा थियनि था। छाकाणि पंहिंजी जेका हिलाल जी रोज़ी आहे, 150 रुपया तुंहिंजा हिलाल जा ऐं 5 रुपया जेके आहिनि तो उहे पंहिंजे जेका हराम मिलाए छॾिया, त उहे तुंहिंजा टोटल जेका तुंहिंजी आम इनकम जेका आहे, आमदनी जेका आहे उहा सॼी हराम में शुमार थी वञे महज़ उन 5 रुपये जे करे। 150 रुपया तो उनखे मोटाए ॾिना, पर 5 रुपया तो उनजा फबाए वरिता। हुनखे त 5 रुपये जी परवाह कोन्हे। इन जे लाइ महज़ तो इहो ॾिठो त भई हाणे हिनखे 5 रुपये जी परवाह कोन्हे, हीअ त कोन चवंदो जो ॿियो 150 न मूंखे 5। पर इहे जेके पिलस जा जेके पैसा 5 रुपया 2 रुपया इहे जेके आहिनि पाण खणियो अचो घर में पंहिंजे इस्तेमाल में आणियूं था, इहे जेके आहिनि असांजे हिलाल खे जेको सो हराम करे छॾियूं। तव्हां भले कंहिं आलम खां पुछा करियो न या, पर जेतिरे क़दुरु अलाह मूंखे जेको सो इल्मु अता फरमायो आहे, ऐं इन ॻाल्हि खे सोचो सम्झो सघां थो, ऐं बि जेको सो इन ते गौर फ़िक्र करियो, सोचो जेको सो हीअ ॻाल्हि आउं ग़लति पियो करे या सही पियो करियां। तजाज़ात जे हिसाब सां ॾिसिजे त उहो बि जेको इन में शुमारु थिए थो। ऐं कंहिंजी पराई जेका प्रॉपर्टी ते हिकु ज़ोरी कब्ज़ो जमाए जेकॾहिं दुकानु ठाहींदो त उन दुकान जी जेका इनकम ईंदी लाज़मी जेका आहे उहा हराम में शुमारु थींदी न साईं, या उहा हिलाल हूंदी। ऐं ॾाढ मुड़सी सां वञी किथे रोड ते जेको आहे दुकानु पंहिंजो वॾे ठाहे उन वजह जेकॾहिं आउं इनकम आणींदुसां त उहा जेका आहे हराम में शुमारु आहे। हीअ वाह ते जेके वाटर लॻा पिया आहिनि उन मां जेकॾहिं हिकिड़ी सिर कढे जेकॾहिं माण्हू हलाईंदो 2 रुपया ॾेई या ईअं टोरी भञे हलाईंदो, त उहा जेका आहे तुंहिंजी ॿनी में हराम जो पाणी वेंदो, त जेको आहे सो उहो तुंहिंजी ॿनी तुंहिंजी उन मां जेका आमदनी थींदी हराम थींदी। ऐं हराम जी जेका शइ मिलाइण सां जेका आहे बरकत ख़तमु थी वञे। केतिरी बि जेका आहे तूं 12 खां जेका आहे इनकम आण, पर जेका आहे उन में जेका आहे बरकत न हूंदी त उहा तुंहिंजे ख़बर ई कोन पवंदी त कीअं ख़तमु थी वई, कीअं आई कीअं वई। दोस्तो, इहे नंढड़ा अमल आहिनि, सोचण जा अमल आहिनि। हाणे जंहिंखे पाण 150 रुपया ॾियूं पिया, 5 रुपया पाण वटि न आहिनि, 10 रुपया आहिनि त हुनखे ॾेई छॾिजे, बाबा इहे 5 रुपया तूं पंहिंजा खणी वठि। 5 रुपया ॾेई छॾियासीं, हुन में कुझु कोन्हे। पर वठण वारा जेके पाण फॿाइण जा जेके 5 रुपया कया, इहे 5 रुपया जेके आहिनि तुंहिंजे लखनि खां मथे जेको तोखे नुक़सानु ॾींदा, लखनि खां मथे ॾींदा। तुंहिंजी साल जी 5 लख रुपया इनकम आहे, जेकॾहिं 5 रुपया तो हुन में हराम जा मिलाया, तुंहिंजी सॼी उहा हराम थी वेंदी। क़ुरान हदीस जी ॻाल्हि आहे।
इन जे लाइ अहिड़नि अमलनि खां जेको सो पाण खे परे रखिजे ऐं परहेज़गारी में हलिजे। ईमानदारी जेका आहे सा वॾी ताक़त आहे। इंसाननि खे जेका आहे उहा ताक़त ॾिसण में कोन थी अचे, पर अक्सर जेको आहे इन ॻाल्हि जो मूं सर्वे कयो आहे त जेके चवंदा आहिनि त को ऊंधो करे ईंदो तॾहिं बि जेको आहे सो सऊं थी वेंदो हलियो। को सऊं करे ईंदो आहे तॾहिं बि जेका आहे उहो ऊंधो थो वञे। इहो हिकिड़ो सिंधी में मुहावरो आहे। इन जो मक़सदु इहो आहे त जेको जंहिंखे कुदरती जेका ताक़त हूंदी आहे, ईमानदारी जी जेका ताक़त हूंदी आहे, उहा जेका आहे सा उन वटि अवेलेबल कोन्हे। जेको सऊं करे आयो ऐं उहो ऊंधो थी वियो हलियो त हुन वटि जेका कुदरती जेका ताक़त ऐं सपोर्ट जेका आहे, ईमानदारी जी सपोर्ट ऐं अलाह जे तरफ़ां जेका आहे सा ईमानदार जेके दयानतदार आहिनि उन्हनि खे जेका सपोर्ट मिले थी, उहा जेका आहे सा उन वटि अवेलेबल कोन्हे। जो उहो सऊं करे आयो ऊंधो थी वियो हलियो, ऐं जेको माण्हू ऊंधो करे आयो उनजो कमु सऊं थी वियो हलियो। उनखे छा आहे जो कुदरती हिकिड़ी सपोर्ट जेका आहे अलाह जे तरफ़ां ईमानदारी दयानतदारी जी जेका ताक़त जेका ॾिनल आहे, उहा जेका आहे उनखे ढाल बणिजी जेका आहे बचाए छॾे। हिते अमीर वेठा आहियो, अकेला वेठा आहियो, पाण 5-7 ॼणा कचहरी करे वेठा हूंदासीं त उते जेका आहे सा इहा कंहिंखे ख़बर कोन पवंदी जो हीउ वेठो आहे, हीउ वेठो आहे। पाण खे जेका ग़ैबी जेका ताक़त आहे उहा पाण खे नज़र कोन थी अचे त केतिरी आहे, पर दोस्तो हक़ीक़त आहे। अलाए केतिरनि मरलनि मां जेको पाण चवां जेको आउं पाण गुज़रियो आहियां, पर अलाह जी सपोर्ट जेका आहे शामिलु थिए थी त उहे जेके मुश्किलातूं जेके आहिनि दूरि थियो वञनि हलियूं, ऐं उहे उन इंसान खे ख़बर बि कोन थी पए जेका आहे का मुश्किल मूं वटि आई या कोन आई। अलाह ते यकीन ऐं उन खां पोइ जेको आहे सो पाण ते मञा पूरो एतमाद हुअणु खपे त मूं कंहिंखां तकलीफ़ कोन्हे कंहिंखे ॾिनी या मूं कंहिंखां बुरो कोन्हे कयो, त लाज़मी आहे त जेको सो पाक परवर बि जेको आहे सो त उन ते अहिड़ो अमल ईंदो बि कोन। उहो बि त तूं ॿियनि सां चङाई कंदे त अलाह तोसां चङाई कंदो। इन जे लाइ जेके आहिनि दोस्तो, मुंहिंजी इहा तजवीज़ आहे त जेके कंहिंखां पाण खे पैसा लौटाइणा हूंदा आहिनि या ॿियो को अहिड़ो मामिलो हुजे, कहिड़ी बि जेका आहे तरह जो को मसइलो हुजे, उन में जेका आहे पूरी दयानतदारी हलायो। 150 रुपया कंहिंखे मां 55 रुपया 155 रुपया ॾियणा आहिनि त उनखे 5 रुपया ॾियो। जेकॾहिं न त उनखे चओ भई 5 रुपया मूं वटि खुलियो कोन्हे, महिरबानी करे जेको आहे सो माफ़ु करे छॾ। इन में माफ़ी वठण में को ॾोह कोन्हे। रुपए जे लाइ माफ़ी वठिजे तॾहिं बि जेको आहे सो उहो बहितरु रहंदो, उहो बहितरु आहे, असांजे लाइ बहितरु आहे। या उनखे ॾेई छॾिजे या माज़रत कराइजे। ऐं हीअ जेके तजावुज़ात जेके आहिनि उन्हनि में बि जेके आहिनि इहे जेके साॻिवानी जेके आहिनि से अमल इहे नाफ़िज़ आहिनि। दोस्तो इहा ई जेका आहे सा हिकिड़ो सुठो अमल आहे ऐं इन ते इंशाअल्लाह जेको सो पाण सभु जेको सो अलाह पाण खे तौफ़ीक़ ॾींदो जेको सो इन ते पेरा रहंदासीं पाण। अलाह कंदो आबाद हूंदा। अस्सलामु अलैकुम।